अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सिरा धरती टीवी न्यूज़ यहाँ रिजवान हिंगुर जो सब खां पहिरीं शामिल कंदासूं इन वक्त जूं हेडलाइंस। आसिफ अली ज़रदारी की न्याणी आसफा भुट्टो ज़रदारी चूंड मुहिम के मैदान में लही पई। हैदराबाद पहुंची वही पीपल्स पार्टी के कारकुननि पारां शानदार आजियां। जीए भुट्टो के नारनि की गूंज। आसफा भुट्टो की अगवानी में मकानी चूंड के हवाले से रैली कढी वही। आसफा भुट्टो ज़रदारी वहदत कॉलोनी वटि गाड़ी में लही रेड़े वारे खां केला ऐं सूफ़ ख़रीद कया। कारकुननि में विराए संदसि चवणु आहे त हाणे हर पासे तीर हलंदो। चूंडनि में बिलावल भुट्टो ज़रदारी जो साथ ॾियो। 24 जुलाई ते पीपीए जे नामज़द कयल उम्मीदवारनि खे वोट ॾेई कामयाब करायो। IMF प्रोग्राम से समूरियों सियासी जमायतों मुतफिक आइन। स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान के इख्तियारिन पाकिस्तान की मुआशी सूरत हाल बेहतर है। डिफॉल्ट जड़ियों गालियों न कई वही। IMF बिना ईंदड़ साल घणो ॾुखियो। डैम फंड लाइ 9 अरब रुपया गड थिया। 13 अरब रुपया इश्तिहारनि ते ख़र्च कया विया। पार्लियामेंट की पब्लिक अकाउंट्स कमेटी के इजलास में सुप्रीम कोर्ट डैम फंड जो पढ़ाडो। डैम फंड की जांच जो मुतालबो। PAC मेंबर मिर्जिस ताहिर जो चवण है डैम लाइ चंदो गड करे कौम जो मजाक बनाए वियो। दुनिया में कोई अड़ो मुल्क ना है जे चंदे से डैम ठाया हुजन। PAC चेयरमैन नूर आलम खान डैम फंड जांच में माली बेज़ाब्तियूं थियूं सामूं अचण ते अॻूणे चीफ जस्टिस खे घुरायो वेंदो। PTI अगवान फवाद चौधरी जा इल्ज़ाम बेबुनियाद करार ॾेई छॾिया। तारण चयो आहे त तहरीक इंसाफ़ जूं सभई दावाऊं ऐं मौक़िफ़ ग़लति साबित थिया आहिनि। जेकॾहिं मूं PTI जे MPA खे पैसनि जी आछ कई आहे त मुंहिंजे मथां अलाह जो कहर नाज़िल थिए। जेकॾहिं फवाद चौधरी कूड़ ॻाल्हायो त अलाह पाक मथसि कहर नाज़िल थिए। PTI की कोर कमेटी चौधरी परवेज़ इलाही के पंजाब की वॾी वज़ारत लाइ उम्मीदवार नामज़द करे छॾियो। फवाद चौधरी जो चवणु आहे त पंजाब में वॾे वज़ीर चूंड घणी अहमियत जोगी आहे। चूंडनि ते असरअंदाज़ थियण लाइ नई रांदि शुरू कई वई आहे। घरू वज़ीर बयानु ॾिनो आहे त 5 माण्हू हेॾां खां होॾां थी सघनि था। नून लीग जा ॿिया वज़ीर बि मेंबरनि जे गुम थियण बाबति बयानु ॾेई रहिया आहिनि। MPS खे ख़रीद करण लाइ 50 करोड़ रुपयनि जी आछ कई पई वञे। तहरीक इंसाफ़ वटि 188 मेंबर मौजूदु आहिनि। पंजाब के वॾी वज़ारत लाइ चौधरी शुजात परवेज़ इलाही की हिमायत जो ऐलान करे छॾियो। चौधरी शुजात चयो आहे त पंजाब की वॾी वज़ारत लाइ संदन उम्मीदवार चौधरी परवेज़ इलाही आहे। जिन खे मैंडेट मिलियो हुकूमत करण उन्हनि जो हक़ हो। हू हिकु भेरो न पर 2-3 भेरा उहा ॻाल्हि करे चुको आहे। खेसि सफ़ाई पेश करण की का ज़रूरत न आहे। मुल्की मसइलनि जो हल उन में आहे त गणप जे चकरनि खां ॿाहिरि निकिरिजे। ग़रीब माण्हुनि जे मसइलनि ते ध्यानु ॾिनो वञे। अगूणो सदर ऐं पीपल्स पार्टी जो शरीक चेयरमैन आसिफ अली ज़रदारी अॼु मुस्लिम लीग काफ़ जे सरबराह चौधरी शुजात सां ॿीहर मुलाक़ात कंदो। ज़रियनि मूजिबि ॿिन्ही अॻवाननि विच में मुलाक़ात लाहौर में थींदी। पंजाब जे वॾे वज़ीर जी चूंड समेत ॿियनि सियासी मामलनि ते ॻाल्हियूं थींदियूं। ज़रियनि मूजिबि गुज़िरियल ॾींहुं अगूणे सदर आसिफ अली ज़रदारी चौधरी शुजात खे ॿीहर मुलाक़ात जो चयो हो। डॉलर की ऊंची उड़ाम जारी। रुपए जो कदर वधिक घटिजी वियो। इंटरबैंक में डॉलर 3 रुपया 1 पैसो वधिक महांगो थी वियो। इंटरबैंक में डॉलर 225 रुपयनि जो थी वियो। ओपन मार्केट में डॉलर जो अघु 227 रुपयनि ताईं पहुची वियो। स्टॉक एक्सचेंज में भी ॿाड़ाई कारोबार जो लाड़ो नाकारी रहियो। वज़ीर आज़म मुल्की मुआशी सूरत हाल ते हंगामी इजलास तलब करे वरितो। शहबाज शरीफ के रुपए जो मुल्क घटण ऐं डॉलर महांगो थियण बाबति ब्रीफिंग ॾिनी वेंदी। नेपरा बिजली वधिक महांगी करण जो इशारो ॾेई छॾियो। बुनियादी टैरिफ में वाध खां पोइ बिजली फी यूनिट 40 रुपयनि ताईं वञी सघे थो। बिजली टैरिफ जो ताईन 200 रुपया फी डॉलर एक्सचेंज ते कढियो वियो। हिन वक़्तु डॉलर 226 रुपयनि ताईं पहुची चुको आहे। नेपरा खे त टैरिफ जी मंज़ूरी ॾियणी आहे। कंहिंखे केतिरी सब्सिडी ॾियणी आहे उहो वफ़ाक़ी हुकूमत जो कमु आहे। नेपरा चेयरमैन गौसी फैश फारूकी।
खैरपुर में 3 महीना अॻु औरतां ने आवाज़ ते रिखिजी अगवा थियल नौजवान बाज़ियाब। पुलिस पारां मुगवी एजाज मंगरियो के कच्चे में बाज़ियाब कराइण जी दावा। मातली में 17 ॾींहं अॻु क़तल थियल 16 वरनि जे नीगर पवन कोहली के कातिलनि की गिरफ़्तारी लाइ एहतजाज। पाकिस्तान कोहली इताद के सॾ ते वॾे अंग में माण्हुनि औरतुनि ऐं मर्दनि समेत रैली कढी हैदराबाद बदीन बाईपास रोड ते टायरनि खे बाहियूं ॾेई धरणो हणी ट्रैफिक मुअतल। पुलिस पारां जवाबदारनि खे हफ़्ते में गिरफ़्तार करण की ख़ातिरी बाद धरणो ख़त्म।